मालिक जे नाले सां जंहिंजे कब्ज़े में तव्हां जी ऐं मुंहिंजी जान आहे। अस्सलाम वालेकुम एवरीवन। जी त असांजो क्लास आहे ज्योमेट्री जो, क्लास 3 में असां हली रहिया आहियूं। ज्योमेट्री जे बारे में असां शिकिलूं हलनि पियूं, पहिरियों असां पढ़ी आयासीं, हाणे असां वधीक एक्सप्लेन था कयूं। अॼु असांजो आहे क्वाड्रिलेटरल, जंहिंखे चौकुंडो चवंदा आहियूं। चौकुंडो छा हूंदो आहे? जंहिंखे 4 पासा हुजनि ऐं 4 कुंडा हुजनि। वो ज़रूरी न आहे शिकिल हीअं हुजे, ज़रूरी न आहे त उन शिकिल तव्हां हीअं करे हीअं कयोसि, माना कुंडा 4 हुजनि, 1 2 3 4 कुंडा हुजनि। शिकिल भले तव्हांखे हीअ हुजे, काई बि तव्हांखे शिकिल अची वञे, या हीअ तव्हांजे तव्हांजी शिकिल अची वञे, माना 4 हुजनि। पोइ नाला तव्हां ॾेई सघो था A B C D, ठीकु आहे, या अलिफ बे ते सिंधी में अलिफ बे ॾेई सघो था, इंग्लिश में कोई बि नालो ॾेई सघो था। उहा हूंदी आहे क्वाड्रिलेटर, माना तव्हांजो चौकुंडो हुजे जेके 4 कुंडा हुजनि, ठीकु आहे, ऐं 4 चङा हुजनि, ठीकु आहे। बंदि शिकिल हुजे, शिकिल बि बंदि हुजे, ज़रूरी न आहे खुलियल हुजनि, हीअं खुलियल न हुजे, हीअं खुलियल शिकिल न हुजे, बंदि हुजे। अहिड़ी शिकिल हुजे जेका बंदि हुजे ऐं 4 कुंडा हुजनि। हीअ कुंड बि ठहे, ये हिते कुंड ठहे, ये हिते कुंड ठहे, ये हिते कुंड ठहे, त इहो तव्हां छा थियो? क्वाड्रिलेटर, चौकुंडो। हाणे चवंदा असां स्क्वायर छा आहे? हे बि त 4 कुंडो आहे, हिन जा 4 पासा आहिनि, पर हिन जा 4 ई पासा बराबर आहिनि। हे पासो हिन पासे जे बराबर आहे, हे पासो हिन पासे जे बराबर आहे, माना हे पासो हिन जे बराबर हुजे, हे बि हिन जे बराबर, माना 4 ई पासा हिक ॿिए जे बराबर हुजनि। अहिड़ी बंदि शिकिल जंहिंजा 4 ई पासा बराबर हुजनि, उन छा चवंदा आहियूं? चौरस, इंग्लिश में स्क्वायर। ऑल साइड्स आर इक्वल, ठीकु आहे। ऐं इट हैज 4 वर्टेक्स, माना 4 ऐं कुंडा बि थियूं, हिन जी 4 कुंडा आहिनि, हिन जी 4 कुंडा आहिनि। हिन में फ़र्क़ु छा आहे? हिन जा 4 ई पासा बराबर आहिनि, हिन जा 4 ई पासा बराबर न आहिनि। ज़रूरी न आहे 4 ई पासा बराबर आहिनि, काई बि शिकिल हुजे टेढ़ी मेढ़ी, जेका हुजे 4 पासा हुजनि, 4 वर्टेक्स हुजनि, माना 4 हिन जा कुंडा हुजनि, त हीअ तव्हांजी थी वेंदी क्वाड्रिलेटर, जंहिंखे चौकुंडो चवंदा आहियूं। ऐं चौरस में 4 ई पासा बराबर थींदा, ठीकु आहे, 4 ई पासा बराबर हूंदा, उन में असां नाला ॾींदासीं A B C D, ठीकु आहे। ये 4 ई पासा बराबर, ऐं नाला तव्हां ॾींदा सिंधी में अलिफ बे ॾेई सघो, अलिफ बे ते से, ठीकु आहे। ईअं जो कोई बि नाला ॾेई सघो था। अहिड़े ई तरीक़े सां असांजो आयो रेक्टेंगल, मुस्ततिल। हाणे रेक्टेंगल जी शिकिल तक़रीबन साॻी थी अचनि, हिन जा बि 4 पासा आहिनि, हिन जी बि 4 कुंडा आहिनि, पर हिन में फ़र्क़ु छा आहे? हिन जा 2 पासा आमो साम्हूं वारा बराबर आहिनि, हे ॿई बराबर आहिनि, हे ॿई बराबर आहिनि, माना 2 पासा बराबर हुजनि। हिन खे बि 4 कुंडा आहिनि, 1 2 3 4 कुंडा, हिन खे बि 4 आहिनि, पर हिन आमो साम्हूं वारा बराबर आहिनि, हिन जा 4 ई पासा बराबर आहिनि, हिन जो कोई पासो बराबर न आहे, हिन जो कोई पासो बराबर न आहे। ज़रूरी न हुजे कोई पासो बराबर हुजे या न हुजे, कोई फ़र्क़ु न पए, पर हिन जा 4 ई पासा बराबर हूंदा। चौरस में, स्क्वायर में 4 ई पासा बराबर हूंदा, ऐं रेक्टेंगल में तव्हां जा 2 पासा बराबर हूंदा, आमो साम्हूं वारा। नाला ॾेई सघो था A B C ऐं D, ऐं सिंधी में तव्हां अलिफ बे ते जीम जो कोई बि अक्षर चाहे तव्हां ॾेई सघो था। हे तव्हां इहो रेक्टेंगल। अचो थी ॻाल्हि सम्झ बेटा, सिंपल शयूं आहिनि। हाणे चओ ट्रायंगल, माना त्रिकुंडो। ट्रायंगल माना त्रिकुंडो, जंहिंजा 3 कुंडा हुजनि, जंहिंजूं 3 कुंडा हुजनि, पोइ तव्हां नालो ॾियो A B C, 3 कुंडा हुजनि, ठीकु आहे। ऐं तव्हां ज़रूरी न हीअं हुजे, तव्हां हीअं बि थी सघो, हे बि त्रिकुंडो आहे, हे बि तव्हांजो त्रिकुंडो आहे। शिकिल कहिड़ी हुजे? बंदि शिकिल हुजे, शिकिल बंदि हुजे, कुंडा ठहनि, एंगल ठहे, ऐं हुन जा पॉइंट ठहनि 1 2 3, इहा थी त्रिकुंडो, माना 3 कुंडा ठहनि, 1 2 3 कुंडा ठहनि, ठीकु आहे। ऐं 3 जॻह आहिनि, 1 2 3 जॻह थी, माना तव्हां इहा ॻाल्हि असांखे सम्झी वेंदो त त्रिकुंडो छाखे चइबो आहे। अहिड़ी बंदि शिकिल जंहिंजूं 3 कुंडा ऐं हिनजी एंगल ठहंदी आहे। इहो असां वधीक अॻिते करे डिस्कस कंदासीं, चोथे 5 क्लास में जा सेकंड टॉपिक में अचे थो त असां ॾिसंदासीं। बाक़ी बेसिक शयूं आहिनि। क्वाड्रिलेटर 4 कुंडा, जंहिंजूं 4 ई पासा ज़रूरी न आहिनि बराबर हुजनि, ऐं 4 वर्टेक्स हूंदा आहिनि, 4 कुंडा हूंदियूं आहिनि, ऐं हिन जूं 4 ई पासा बराबर हुजनि या न हुजनि, उन में कोई फ़र्क़ु नथो पए, ठीकु आहे। 4 साइड्स हूंदियूं आहिनि, हिन जूं बि 4 कुंडा हूंदियूं आहिनि, ऐं 4 पासा हूंदा आहिनि, 4 ई पासा हिन जा बराबर हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं हिन जा आमो साम्हूं वारा पासा बराबर हूंदा आहिनि, छा में रेक्टेंगल में आमो साम्हूं वारा पासा बराबर हूंदा आहिनि। हे 2 पासा बराबर, ज़रूरी न हीअं हुजे, तव्हां शिकिल खे हीअं खणी सघो था, हीअं हे 2 पासा बराबर कयो, हे 2 पासा बराबर कयो, ठीकु आहे। हे 2 पासा बराबर, हे 2 पासा बराबर,
ये शिकल के रसला शिकल के काले में फेरे सको था पर पासा बराबर होने ताकि टेढ़ी ठाई सको था पर पासा बराबर मिसाल का ने टेढ़ी ठाई नहीं ठीक है एक पासा बराबर क्यों नहीं मुंजन बराबर पासा ठाई तो आगे सीधा होने ताजा पासा बराबर होने एक कुंडा ठाई ने पासा बराबर ये शिकल ठायो उमर ठायो किए बिठायो ये शिकल दा नहीं ठाई जाती थी इने का टेढ़ी करे वनो इने के ये फेरा वनो में सुनिए मुंजन चारे पासा बराबर पासा चारे बराबर होने शिकल दा नहीं बराबर बराबर बियार बराबर ठीक है क्वेश्चन करे किए भी करवाना पासा बराबर ने शिकल बंद होने ये भी आयो इन के का शिकल किए भी करे सकुदा शिकल दा मटे सकुदा ठीक है बेटा उम्मीद है कि आप जो लेक्चर समझ में आया बधी के लेक्चर असा जे फेसबुक पेज ते सीरीज सा बयान जे क्लास पेरे को वठी क्लास 10 ताईं बयान साइंस जा बेहतरीन बयान जे मुख्तलिफ नौकरियों में भी सवाल कमीना उहे बयान बेच क्लास 1 को वठी क्लास 10 ताईं काफी टॉपिक बयान उन ता फॉलो कंदो त ता वधीक फ़ाइदो पवंदो जेकर तव्हां पेज नवां ठाहे फीडबैक ज़रूर ॾींदा कमेंट सेक्शन में ॾींदा तीअं असांजी रहनुमाई थिए ऐं तव्हां लाइक ऐं कमेंट करण सां ॿियनि ताईं असां ॿियो पसंदि ॿिया बि असांजा फ़ाइदो हासिलु करे सघंदा थैंक्स फॉर वॉचिंग रिमेंबर अस इन योर प्रेयर्स